अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंज़र अज़ीज़। सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइन। नेब इलेक्शन तरमीमी बिल मंजूरी का सवाइ वापस। सदर मुमलिकत डॉक्टर आरिफ अलवी आर्टिकल 65A तहत बिल वापस वज़ीर आज़म ॾांहुं उमाड़ियो। पार्लियामेंट ऐं लाॻापियल कमेटियुनि खे बिल जो तफ़सीली जाइज़ो वठण जी हिदायत। डॉक्टर आरिफ अलवी एतिराज़ वारियो त खेसि कानून साज़ी जी तजवीज़ुनि खां आगाह न करे आर्टिकल 46 जी भञकड़ी कई वई। ॿई बिल तड़ तकड़ में पास किया विया। कानून साज़ी ते कानूनी बिरादरी ऐं सिविल सोसाइटी सां मशावरत थियण घुर्जे। टेक्नोलॉजी के बेहतर बढ़ाए परदे में रहंदड़ पाकिस्तानी के वोट जो हक़ ॾेई सघिजे थो। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ ते छिती तनक़ीद। चवे थो इम्पोर्टेड वज़ीर आज़म अॼुकल्ह घबरायल आहे। चवे थो मूंखे ख़बर ई न हुई त बारूदी सुरंग विछायल आहे। बारूदी सुरंग नुमात न पर तव्हां विछायूं, पर उन बावजूद असां मुल्क के ॾुखे वक़्त मां कढी आयासीं। हाणे जेकॾहिं तोखां हुकूमत नथी संभालजे त पोइ तूं साज़िश छो कई? बूट पॉलिश करे इक़्तिदार में आयो आहीं त हाणे ज़िम्मेवारी खण। दीर बाला में जलसे के ख़िताब कंदे इमरान खान न्यूट्रल जो बि ख़ासि ज़िक्र कयो। चयाई क़ौमी सलामती कमेटी में सभई मुतफ़िक़ हुआ त अमरीकी मुदाख़लत थी आहे। जॾहिं ख़बर पइजी वई त पोइ दिफ़ाई इदारनि मुल्क ख़िलाफ़ साज़िश खे छो न रोकियो। क़ौमी सलामती कमेटी ॿ भेरा चयो आहे त का साज़िश नाहे थी। इमरान खान जो परॾे साज़िश वारो बयानियूं दफ़न थी चुको आहे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी कारकर्दगी खां ॾिनल आहे। हू ॼाणे थो त शहबाज शरीफ मईशत खे ठीकु करे छॾींदो। उन लाइ माठ करे वेहे ऐं 2023 ताईं इंतज़ार करे। वज़ीर आज़म पारां मुल्क में बिजली जी डिगी लोड शेडिंग ते कावड़ जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तवानाई खाते जा ऑफिसर खे छॾ पटींदे चयो आहे त कुझु बि कयो, 2 कलाकनि खां वधीक बिजली जी लोड शेडिंग बर्दाश्त न कंदुसि। वज़ीर आज़म जी सदारत हेठि लोड शेडिंग बाबति हंगामी इजलास में वज़ीर आज़म खे बिजली जी लोड शेडिंग जे सबबनि ऐं ख़ात्मे लाइ कयल कोशिशुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। ज़रियनि मूजिब इजलास में वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾिनी वई त रुगो 2 कलाक लोड शेडिंग कई पई वञे। वज़ीर आज़म तवानाई खाते जा ऑफिसर खे छॾ पटींदे चयो आहे त कूड़ ॻाल्हाइण बंदि कयो। हर हंधि 10 कलाक खां वधीक लोड शेडिंग थी रही आहे। वज़ाहतूं बाद में ॾिजो। पहिरीं बिजली जी लोड शेडिंग खे घटि करे 2 कलाकनि ताईं आणियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं वॾे वज़ीर हमज़ा शहबाज खे गिरफ़्तार करण जी इजाज़त ॾिनी वञे। FIA मनी लॉन्ड्रिंग केस में शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज खे गिरफ़्तार करण जी इजाज़त घुरी वरिती। FIA जे प्रोसिक्यूटर लाहौर जी अदालत में दलील ॾींदे चयो आहे त शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज मनी लॉन्ड्रिंग केस जी जांच में शामिल नाहिनि थिया। खाइन पुछा गाछा करणी आहे। संदन ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे गिरफ़्तारी जी इजाज़त ॾिनी वञे। शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जे वकील चयो त FIA 1.5 साल गुज़रण बावजूद को बि रिकॉर्ड पेश न करे सघी आहे। अदालत शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज शरीफ जी 11 जून ताईं ज़मानत मंजूर करे वरिती। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल ऐं बिजली बैदि सुई गैस जे अघनि में इज़ाफ़ो करे छॾियो। ओगरा सुई नादरनि लाइ गैस 45% महांगी ऐं सुई सदरनि लाइ 44% महांगी करे छॾी। ऑयल एंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी सुई नादरनि लाइ 266 रुपया फी MMBTU इज़ाफ़ो कयो वियो ऐं सुई सदरनि लाइ 854 रुपया 52 पैसा फी MMBTU मुक़ररु करे छॾी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन मुल्क जी तबाही जो ज़िम्मेवार इमरान खान के करार ॾेई छॾियो। चवे थो इमरान जे बयान ते अवाम कावड़ियल आहे। जेसीं ताईं हिकु बि पाकिस्तानी ज़िंदा आहे, केर बि मुल्क ॾांहुं मेरी अखि खणी नथो ॾिसी सघे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो त उन वक़्तु माहौल छा हो?
पर कावड़ बावजूद आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान खपे जो नारो हयो। सुभाणे इमरान खान की सोच ऐं इरादनि खिलाफ मार्च कंदासीं। कराची के मेयर ऐं हैदराबाद के एडमिनिस्ट्रेटर की मुक़ररी बाबत अञा फ़ैसिलो नाहे कयो। मुत्तहदा सां कयल वाइदनि ते क़ाइम आहियूं। सुभाणे MQM सां ॻाल्हियुनि में मामलनि खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। मकानी कानून जो जाइज़ो वठंदड़ सिलेक्ट कमेटी जूं सिफ़ारिशूं अदालत खे उमाणियूं आहिनि। अदालत जेको फ़ैसिलो कंदी क़बूल हूंदो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह नबी सरथर खां परकोलताई पानी के वॾे मनसूबे जो इफ़्तिताह करण बैदि कारकुननि खे ख़िताब कंदे चयो आहे त सिंध में पानी की सख़्त खोट वारे मसइले ते वज़ीर आज़म सां ॻाल्हाईंदुसि। नबी सरथर में तामीर थींदड़ पानी जो मनसूबो मुल्क जो वॾे में वॾो मनसूबो आहे, जंहिं ते 30 अरब रुपयनि जी बजट ख़र्च थींदी ऐं थर ब्लॉक 1 में 1650 मेगावाट बिजली पैदा थींदी। सिंध में पानी की खोट शिद्दत इख्तियार करे वही। सखर बैराज ते वधीक 3000 क्यूसेक पानी घटिजी वियो। गुडू बैराज ते पानी की आमद 53,454 ऐं छोड़ 44,326 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज ते पानी की आमद 42,890 ऐं छोड़ 16,010 क्यूसेक रिकॉर्ड। इंचार्ज कंट्रोल रूम चयो आहे त कोटड़ी बैराज, नारा, रोहिड़ी ऐं दादू केनाल के पानी की फराहमी घटिजी वई आहे। कराची में मलिर जमालिल कॉलोनी का मेट्रोपॉलिटाइन ट्रायल बस सर्विस जो इफ्तिताह। सूबाई वजीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त 120 बसूं पहुची चुकियूं आहिनि। लाड़काने समेत 8 रूटनि ते बसूं हलंदियूं। मनसूबे में बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं अवेस कादिर शाह जी मेहनत शामिल आहे। वक़्त मिलियो त हिन मनसूबे खे अञा वधायो वेंदो। IG सिंध गुलाम नबी मेमन की सरबराही हेठ अमन अमान बाबत इजलास। चोरी ऐं फुर के ॾोहारियुनि खिलाफ क्रैक डाउन करण की हिदायत। IG सिंध गुलाम नबी मेमन चयो आहे त पॉलिसिंग में मेरिट के तरजीह ॾिनी वञे। अवाम दोस्त ऐं हाकारी पॉलिसिंग लाइ अणधुरिया कदम खया वञनि। गुटका, मावा ऐं ॿियनि मंशियात के डीलरनि की लिस्ट तैयार कई वञे। सिंध हुकूमत सिंध के कदीमी मागन मोहन जो दड़ो ते शटल सर्विस शुरू करे छड़ी। इफ्तिताह सूबाई वजीर सरदार शाह कयो। शटल सर्विस मोहन जो दड़ो के गेट का दड़े के आसारन ताईं हलाई वेंदी। कराची में जेल चौरंगी वेझो घण इमारत में कायम डिपार्टमेंटल स्टोर के लगल बाहि ते चौथे ॾींहुं ज़ाब्तो अची वियो। बाहि सबब सुपर स्टोर अंदर रखियल समूरो सामान छड़ी रख थी वियो। डिप्टी चीफ फायर ऑफिसर इश्तियाक अहमद चयो आहे त बेसमेंट ऐं ग्राउंड फ्लोर ते ऑपरेशन मुकमल कयो वियो आहे। 76 कलाकनि बैदि बाहि ते ज़ाब्तो आयो। फायर ब्रिगेड अमले पारां बाहि ते ज़ाब्ते बैदि कूलिंग जो अमल जारी। सुपर स्टोर में तेल ऐं गिह के ज़ख़ीरे सबब बाहि जा शोला भड़कंदा रहिया। इंतजामिया जो चवणु आहे त फ़िलहाल रहवासी के बिल्डिंग अंदर वञण की इजाज़त नथी ॾेई सघिजे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां इमारत के मुआइने बैदि रहवासी के अंदर वञण ॾिनो वेंदो। हैदराबाद के अकरम वाह में गुज़िरियल ॾींहुं बुॾी वियल पीरसन जो पतो न पियो। वारसन जो सहकार न करण खिलाफ पुलिस ऐं इंतजामिया खिलाफ एहतजाज। मुज़ाहिरीन हाला नाका शहीद बेनज़ीर फ्लाई ओवर हेठां रोड ब्लॉक करे छॾियो। सनद चवणु आहे त मोहम्मद अली चांडे जो 28 कलाक गुज़रण बावजूद पतो नाहे पइजी सघियो। इतला बावजूद पुलिस ॻोल्हा में मदद नथी करे। हैदराबाद के लतीफ़ाबाद यूनिट नंबर 8 में 22 लाख रुपयनि के सोन चोरी थियण वारो मामलो। ए सेक्शन पुलिस ड्रामाई अंदाज में 22 तोला सोन हथ करण की दावा करे छड़ी। पुलिस मूजिब वाक़े की जांच शुरू करण बैदि जवाबदार गिरफ्तारी के खौफ में पान सोना जेवर छड़े विया आहिनि। मलिर के मेमनगोट पुलिस की कार्रवाई। जवाबदार इब्राहिम सोहो 11 किलो चर्स सूदो सोघो। केस दाखिल। पुलिस मूजिब जवाबदार कुछ साल पहिरीं भी मंशियात केस में गिरफ्तार थियो हो। संदसि तालुक सिजावल सां आहे।
कुबे शहीद खान वेझो ट्रैक्टर जे टक्कर में नौजवान की बात की फोत। ट्रैक्टर जे टक्कर में ॻोठ मीरपुर बुर्डो जो रहवासी 32 वरे जो ममताज बुर्डो फोत थी वियो। ट्रैक्टर ड्राइवर फरार। जाम छोरो वेझो कराची वाह मां अणॼातल शख्स जो लाश हथ सुञाणप नथी सघी। पुलिस लाश वाह मां कढाए लम्स अस्पताल जाम छोरे मुंतकिल करे छॾियो। मालपीड़ी जबरदस्ती बंद कराइण वारे मामले की कवरेज छो कई। SHO ठुल धरती टीवी के रिपोर्टर यासिर कंदरानी ते ॾमरजी पियो। एहलकारन जो यासिर कंदरानी ते सख्त तशद्दुद, कपड़ा लीड़ो लीड़ू थी विया, मोबाइल खसी वई। पुलिस तशद्दुद खिलाफ सहाफ़ी बिरादरी ऐं शहरिन के वॾे अंग में प्रेस क्लब आडो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। SSP जैकबाबाद सुमेर नूर चना वाक़े जो नोटिस वठने DSP ठुल के जांच ऑफिसर मुक़रर करे छॾियो। SSP सुमेर नूर चना धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मामले की जांच बैदि यासिर कंदरानी के तशद्दुद जो निशानो बणाईंदड़नि खे सज़ा ॾिनी वेंदी।